हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे अंदर ही मिठे पाणीअ जो खूह कहिड़ी जॻह ते आहे ऐं असां फैज़ान मदीना जे अंदर ही बिरयानी छो बि था खाऊं, अचो त तव्हांखे अॼु जी वीडियो में ॿुधायां थो। मूं तव्हांखे पंहिंजी पोईं वीडियो में ॿुधायो त मां तव्हांखे अॻी वीडियो में अब्दुल्ला शाह गाज़ी जो पूरो टूर कराईंदुमि, त अॼु मां अब्दुल्ला शाह गाज़ी ॾे निकिरी चुको आहियां तव्हांखे पूरो हितां जो टूर कराइण लाइ। सभ खां पहिरां असां हितां पंधु अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे अंदरि वञण लॻासीं। हिते दरवाज़े खां पहिरां बि हिकु नंढी लाइन लॻल हुई, वरी अंदरि बि हिकु वॾी लाइन लॻल हुई जिते सिक्योरिटी चेकअप पियो थिए। हिते इहा लाइन क्रॉस करे असां अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे अंदरि वियासीं। असां पहिरां फ़ैसिलो कयो त असां हिते जेको चश्मा गाह आहे उहो वञी विज़िट कंदासीं। हिते चश्मा मुबारक ऐं चिल्ला मुबारक हो। हिते अंदरि हिन मिठे पाणी जे चश्मे जो पाणी बि हिननि मटकनि में पियो हो ऐं पोइ अंदरि चश्मो बि हुयो ऐं चिल्ला गाह बि हुयो, त असां सिधो अंदरि हली वियासीं इहो चश्मो बि ॾिसण लाइ ऐं हिते चिल्ला गाह बि ॾिसण लाइ। हीअ अथव उहा चिल्ला गाह जंहिं ते साईं जेको आहे पंहिंजी इबादत ऐं रियाज़त कंदा हुआ ऐं हिते माण्हुनि लाइ जो पैसा वैसा वग़ैरह धागा वागा ॿधल हुआ। ऐं हीअ अथव उहो चश्मो, मिठे पाणीअ जो चश्मो। हीअ क्लिफ्टन जी ज़मीन खारे पाणीअ खां भरियल आहे, पर हीअ चश्मो जेको आहे मिठे पाणीअ वारो हो। पोइ असां हिते जूता जमा कराया जंहिंजा 10 रुपया वरिता हिननि जूता हिते जमा कराइण जा। पोइ असां अॻिते हली पियासीं मज़ार खे ॾिसण लाइ। हीअ सभु जेको आहे हिते नंढियूं नंढियूं ॿियूं बि खोड़ सारियूं मज़ारूं हुयूं, पर असां डायरेक्ट वॾी मज़ार लाइ पिया वञूं। उते असां सिधो वियासीं। हिते चाड़ीअ तां मथे चढ़ी वञिबो आहे हिन मज़ार ते, त असां थोरो अॻिते निकिरी वियासीं। पोइ असां चाड़ीअ ते सिधो वञी चढ़ियासीं ऐं मथे चाड़ीअ तां चढ़ंदे चढ़ंदे सिधो मज़ार ते वियासीं। हिते हिकिड़ो बाबा फ़कीर वेठो हो। पोइ मां तव्हांखे ही क्लिफ्टन जो व्यू ॾेखारियां थो। ॾाढो प्यारो जेको आहे शहर आहे। असां हितां ॾिठो, हिते हिकु क्रिकेट जो ग्राउंड हुयो गिरासी, पर असां हिते मज़ार घुमण आया हुआसीं, त असां सिधो मज़ार जे अंदरि हली वियासीं। हिते अंदरि वेंदे वेंदे असां ॾिठो त हिते हिकिड़ो जेको आहे बाबा बि हुयो, इहो अलाए ख़ादिम आहे हितां जो अलाए छा। पोइ जॾहिं असां आहिस्ता आहिस्ता अॻियां वियासीं त हिते ॿियूं बि सीढ़ियूं हुयूं, उहे चढ़ी ऐं असां अॻिते मज़ार रोज़े जी तरफ़ वियासीं। हिते ॿिया बि खोड़ सारा माण्हू आयल हुआ जेके हिते असां वांगुरु ई हिते मज़ार खे घुमण लाइ आया हुआ। घणा वेठा हुआ ऐं घणा हिते अंदरि रोज़े में हुआ। हिते असां वियासीं। रोज़े जो जेको आहे हिते झूमर ॾाढो प्यारो लॻल हो ऐं हीअ अथव मक़बरो। हिते असां बि साईं जन जी मग़फ़िरत लाइ दुआ कई ऐं दुआ कई त असांखे बि अलाह ताला अहिड़ो ठाहे। पोइ वरी अॻिते असां इहो मज़ार घुमी ऐं हितां ॿाहिरि निकिरण जी कई। उहे ई सीढ़ियूं जेके चढ़िया हुआसीं उहे आहिस्ते आहिस्ते लही ऐं हेॾे ॿी मस्जिद हुई हितां जी जामा मस्जिद, अच्छा, उहा अची घुमण लॻासीं। सिधो असां मस्जिद जे अंदरि वियासीं। मस्जिद ॾाढी प्यारी ठहियल हुई, टाइल्स वग़ैरह लॻल हुयूं ऐं हींअर को निमाज़ जो टाइम न हो, इन लाइ हिते रश वग़ैरह कुझु बि न हो, माण्हू वाण्हू न हो। इन करे पोइ असां इहा मस्जिद घुमी ऐं अॻिते मज़ार खां ॿाहिरि वञण लॻासीं। ठीक है, समझ गया। असां मज़ार जी सॼी शयूं घुमी छॾियूं, चिल्ला गाह, चश्मा गाह ऐं हिते जेकी इहा मेन मज़ार हुई ऐं मस्जिद हुई, रोज़ो मुबारक हो, सॼो घुमी करे पोइ असां अची वियासीं हेॾे फैज़ान मदीना। असां उतां क्लिफ्टन खां सिधो फैज़ान मदीना अची वियासीं। हिते असांजा कुझु माइट आयल हुआ। पहिरां उन्हनि खे ॻोल्हियूं पिया त असांखे ख़बर पई त हिते मानी बि थी हले। पोइ असां बि इहे बिरयानी वठी आई हिते पहिरां खाधी। पोइ असां पंहिंजे माइटनि खे ॻोल्हण लॻासीं। पोइ हिते निमाज़ जो टाइम थी वियो। पोइ असां पहिरां वुज़ू कयो ऐं सिधो हिन मस्जिद जे अंदरि वञण लॻासीं त जीअं निमाज़ वग़ैरह पढ़ूं। पोइ असांखे हिते पंहिंजा माइट बि अंदरि अची मिली विया हुआ। पोइ असांखे मिलिया, उन्हनि खां असां मिलियासीं जंहिंखां असां मिलण आया हुआसीं। पोइ हिते असां निमाज़ जो इंतज़ारु करणु लॻासीं वेही करे। हिते निमाज़ पढ़ी पंहिंजनि माइटनि खां मिली करे ऐं पंहिंजे जॾहिं घर वञणु लॻासीं त पोइ मूंखे ख़बर पई त तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो। छो? मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर कजो ऐं पंहिंजो प्यारो कमेंट कजो। अल्लाह हाफ़िज़।